दाबड़ो मुंहिंजो नालो आहे ऐं हींअर हमसरी मैगज़ीन जी एडिटर ऐं पब्लिशर जे तौर ते कमु करे रही आहियां। सिंधी ॿोली जी तरवीज जे लाइ कमु करे रही आहियां। बसि त असां चाइल्ड अब्यूज़ ते ॻाल्हायूं त जेको अॼुकल्ह हीअं सम्झो त हर शहर सॼे पाकिस्तान में हर शहर जो मसइलो आहे, हर ॻोठ जो मसइलो आहे ऐं वॾनि शहरनि खां वठी नंढनि शहरनि ताईं इहो मसइलो जेको आहे सो ईअं सम्झो त सभिनी खे भोगणो पियो पवे। ऐं तमामु घणी अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त उहो ॿारु जेको हिन दुनिया में जॾहिं अचे थो त उनखे न ॾोहनि जी ख़बर हूंदी आहे, न ई उनखे कंहिं चङाई जी ख़बर हूंदी आहे, न बुराई जी ख़बर हूंदी आहे ऐं जंहिंखे प्रोटेक्शन मिलणु खपे ऐं सभिनी खां वधीक मिलणु खपे छो जो ॿारु जेको हूंदो आहे उहो तमामु घणो वल्नरेबल हूंदो आहे ऐं कंहिं बि ॾोह जो जल्दी शिकार थी सघे थो। त उनखे माइटनि जे तरफ़ खां उनखे रियासत जे तरफ़ खां तमामु घणी जेका आहे सा तहफ़ुज़ जी ज़रूरत हूंदी आहे। पर असांजे शहरनि में या असांजनि ॻोठनि में बदकिस्मती सां हिकिड़ी औरत ऐं ॿियो नंढो ॿारु जेको आहे उहो आउं सञा थी त अनप्रोटेक्टेड आहे। उनखे एतिरो तहफ़ुज़ हासिलु कोन्हे जेतिरो हुजणु खपे या तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जेतिरो ईअं सम्झो त उहे रियासतूं जेके पंहिंजी ईअं सम्झो तरजीह बुनियादनि ते औरत ऐं ॿार खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾियनि थियूं। असांजी रियासत शायदि उन में ॿारनि जे तहफ़ुज़ ऐं औरतुनि जे तहफ़ुज़ खे पंहिंजी प्रायोरिटी में शामिलु नाहे कयो। उन करे असांजो ॿारु जेको आहे उहो तमामु घणो अनप्रोटेक्टेड आहे जेसि ताईं त उन्हनि मां जेको डेटा मिली आहे त उन मां 70 खां 80% ॿार जेके आहिनि उहे अब्यूज़ थिया आहिनि। उहे पंहिंजे फैमिली मेंबर्स मां थिया आहिनि। इवन उन्हनि खे क़तलु कयो वियो आहे। जेके ॿार क़तलु थिया आहिनि त उहे बि उन्हनि जा या त चाचा, मामा, मासात, पुफाट, मारोट इन क़िस्म जा ई जेके रिश्तेदार हूंदा आहिनि उन्हनि खे खणी बि वेंदा आहिनि। पोइ उन्हनि खे अगवा पराए तावान जे लाइ बि खणी वेंदा आहिनि, उन्हनि खे सेक्शुअल अब्यूज़ बि कंदा आहिनि। त इहा सॼी जेका आहे आउं सम्झां थी त पेरेंट्स जी लापरवाही बि आहे त ॿारनि खे जेसि ताईं असां अवेयर कोन कंदासीं उहो घर खां वठी ऐं मॉन्टेसरी लेवल खां वठी पोइ हायर सेकेंडरी स्कूल्स ताईं असांखे जेको आहे सो ॿारनि जे सिलेबस में इहे ॻाल्हियूं सभु शामिलु करणु खपनि त हू जेको आहे सो हिकिड़ी आम तौर ते हाणे इहा ॻाल्हि ॾाढी खुलेआम कई थी वञे त गुड टच ऐं बैड टच, यानी त ॿार खे जेकॾहिं को माण्हू छुहे थो त उन सां ॿार खे बि हिकिड़ो अहसासु पैदा थींदो आहे। इहो असां वॾनि जे अंदरि बि मौजूदु हूंदो आहे। इहो हिकिड़ो नेचुरल मैकेनिज़म आहे बॉडी जो ऐं उहो डिफेंस सिस्टम असीं चई सघूं था त असांजे अंदरि मौजूदु हूंदो आहे। कुदरत असांखे जेको आहे सो ॾिनो आहे त उन खे जेको आहे सो एक्टिवेट करण जी ज़रूरत आहे ऐं ॿार खे इहो अहसासु ॾियण जी ज़रूरत आहे त हू पंहिंजे उन नेचुरली जेको आहे सो डिफेंस सिस्टम खे कीअं जेकॾहिं उनजी माउ जेका पढ़ियलु लिखियलु आहे त उहा बि उनखे उहा ॻाल्हि सम्झाए सघे थी। जेकॾहिं अणपढ़ियल माण्हू आहिनि त उन्हनि जी तरबियत थी सघे थी त उहे पंहिंजनि ॿारनि खे उन सुठे छुहाउ ऐं ख़राबु छुहाउ जे बारे में ॿुधाइनि त को माण्हू जेकॾहिं पंहिंजे कंहिं तव्हांजे ॿार खे टच करे थो ऐं उनखे उहो टच जेको आहे उहो सुठो नथो लॻे त उहो ॿारु उतां हटी वञे या घटि में घटि उहो जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं उनखे ॿार खे कंहिं पंहिंजे ख़ानदान जे सौट मासात मां ई जेकॾहिं कंहिं अहिड़ी टच ॾिनी आहे जंहिंसां हू अनकंफर्टेबल फील थो करे त हू यकदमि पंहिंजे पेरेंट खे जेको आहे सो इन ॻाल्हि जी रिपोर्ट करे त हीअ ॻाल्हि हिन तरीक़े सां थी आहे। तमामु घणी जेको आहे सो महिनत करणी पवंदी छो जो औरत ऐं नंढिड़ो ॿारु जेकॾहिं महफ़ूज़ कोन्हनि त पोइ हिन मुआशिरे में केरु महफ़ूज़ आहे। ऐं उनजे लाइ असां इहो बि चवंदासीं त सिर्फ़ु इहो न आहे त ॿारनि खे अब्यूज़ करणु जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ी सतह ते आहे त ख़ानदान में आहे, ख़ानदान खां ॿाहिरि थी सघे थो। उन में इहो आहे त हिकिड़ो सेक्शुअल जेका आहे सा ईअं चइजे त हिकिड़ो ट्रेंड असांजे सोसाइटी में हिकिड़ो क्रिएट थियो आहे जंहिंमें सोशल मीडिया आहे उन ते माण्हुनि जी पहुच जेका आहे सा मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ताईं पहुची थी वञे। अॻे त फिल्मूं हूंदियूं हुयूं ऐं इन क़िस्म जा जेके आहिनि से पिक्चर्स हूंदियूं हुयूं जेके नौजवान छोकिरा ॾिसंदा हुआ ऐं उन्हनि सां उन्हनि जे ज़हन में हिकिड़ी बेरारवी जेका आहे सा पैदा थींदी हुई ऐं उन्हनि जा उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहा बेरारवी जेका आहे किथे न किथे वञी एंड थींदी हुई। पर हाणे त सोशल मीडिया जे करे उन क़िस्म जी जेके आहिनि से मूवीज़ उन क़िस्म जा जेके आहिनि से वीडियोज़ जॾहिं नौजवान छोकिरा ॾिसनि था या उहे छोकिरा जेके अञा जवानी जे ईअं सम्झो त दहलीज़ में दाख़िल थियनि था त उहे जॾहिं इन क़िस्म जूं शयूं ॾिसनि था त उन्हनि जे अंदरि हिकिड़ो नेचुरली जेको आहे सो हिकिड़ो ईअं चइजे त ग़ैर मुस्तहकम शख़्सियत जेका आहे उन्हनि जी उहा शुरू थी वञे हली ऐं उतां खां हू जेके आहिनि से पोइ ब्राइन ॾांहुं वधण जी जेको आहे सो उन्हनि जो रुझान पैदा थिए थो। त इन क़िस्म जूं जेके वेबसाइट्स आहिनि उन्हनि खे बि ब्लॉक कयो वञे।